मुंहिंजूं माऊं भेनरूं सिंधू देश मुक़दरा साईं जीवन अॼु मां पंहिंजे नौजवाननि खे भाउरनि खे भेनरुनि खे न्याणियुनि खे सरनमी सलाम थो कयां जिन अॼु जहिड़ी ॿधीअ जो इतिहाद जो इज़हार कयो आहे उन खां पोइ दुश्मन जेकी बि आहिनि उहे सुभाणे कंहिं बि सिंधीअ ते आङुर खणण खां पोइ सोचींदा त हीअ हाणे हिकु आहिनि का पार्टी न आहे को मज़हब न आहे का कंहिं बि तरीक़े जा सभु असां हिते आहियूं हिते नौजवान आहिनि हिते ॿुढा आहिनि हिते बचा आहिनि हिते ज़मींदार आहे त हारी बि आहे हिते ऑफिसर आहे त पटे वारो बि आहे उन्हनि सभिनी सिंधी थियण जो हिकिड़ो वॾो सबूत ॾिनो आहे ऐं असां जॾहिं सभु पंहिंजा ज़ाती इख़्तिलाफ़ात सभु पासे रखी करे सिर्फ़ु सिंधी थींदासीं ऐं ख़ासि करे कराची में ॿधीअ जो मुज़ाहिरो कंदासीं त दुश्मन तव्हांजे साम्हूं झुकंदो अॼु झुकियो आहे। मां हिननि खे इहो ॿुधाइणु चाहियां थो त सिंधी माण्हुनि खे हमेशह उन्हनि जी विरासत ईंदड़ को करे मारियो आहे। सौ इख़्तिलाफ़ात असांजा पीपुल्स पार्टी सां लेकिन शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खे जहिड़ी तरह फांसीअ ते लटकायो वियो पर लाहौर जे वज़ीर आज़म खे गोरियुनि सां बिस्तरनि सां सऊदी अरब मोकिलियो वियो। हिन ई शहर कराचीअ में वज़ीर आज़म जो पुटु वज़ीर आज़म जो भाउ शहीद मुर्तज़ा भुट्टे खे निंढड़ को करे उनजी भेण जी वज़ारत उज़्मा में निंढड़ को करे मारियो वियो। अॼु इरशाद लांझाणी जेको हिकिड़ो सियासी वर्कर सियासी कारकुन जंहिं हिकु दहशतगर्द लैंड माफिया के जेको मोटरसाइकिल ते क्रॉस करण जी कोशिशि कई उन्होंने सिधा फायर हणी उनखे शहीद कयो। हू सड़क ते तड़पंदो रहियो पर उते बीठल को बि उनखे वेझो न वियो आहे छो त हू दहशतगर्द पिस्तल खणी उन माण्हुनि खे रोके रहियो आहे। या दहशतगर्दी सिर्फ़ सिंधियुनि सां थी रही आहे या जेका बि नाजादी सिर्फ़ सिंधियुनि सां थी रही आहे। मां हिन हुकूमत खे ख़ासि करे हिन पीपुल्स पार्टी वारनि खे इहो चवां थो त सिंधी माण्हुनि तव्हांखे वोट ॾिना आहिनि सिंधी माण्हुनि तव्हांखे ऐवाननि ताईं पहुचायो आहे उन्हनि जी मालिकी न कंदा उन्हनि जी वारसी न कंदा त तव्हांजो असरु जेको थींदो उहो बुनियाद तंहिं करे अचो मैदान ते सभु हिकिड़ा इख़्तिलाफ़ात ख़तमु कयो। असांजो हिकिड़ो नौजवान साबास करे उनखे शहीद कयो आहे 5 मिंटनि जे फ़ासिले ते थाणो आहे 5 मिंटनि जे फ़ासिले ते एडी एम्बुलेंस आहे लेकिन उन खां पोइ बि उनखे जॾहिं खणण खां पोइ सिधो थाणे खणी विया इन खां वधीक का ज़रार न थी थिए। मां चवां थो त सिकंदर शाह सां गॾु एसएचओ ते बि क़तल जो मुक़दमो कयो वञे छो त उनखे एम्बुलेंस में जहिड़ी हालत में ज़ख़्मी आहे जहिड़ी हालत में रड़ियूं पियो करे उनखे कढाइण जी कोशिशि करे पियो लेकिन उनखे उते तड़पाए मारियो वियो आहे। उनखे टाइम ते अगरि उहो खणी वञे हा अस्पताल त उन्हनि जा सभु चिठा ज़ाहिर करे हा उन रहीम शाह खे ख़बर पवे हा त हिन वेचारे छो दहशतगर्दी कई आहे। अॼु मां तव्हां दोस्तनि खे सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां सभिनी पंहिंजे न्याणियुनि जो शुक्रगुज़ार आहियां जिन असांजा सर ऊचा कया आहिनि कराची में मालिकी कई आहे कराची में वासी कई आहे। मैं आप लोगों से ये कहना चाहता हूँ कि आज के बाद अगर किसी भी सिद्धि के ऊपर उंगली उठाई गई तो फिर तुम्हारी न हुकूमत रहेगी न तुम्हारे ऐवान रहेंगे। सिंधी अब मुर्दाद हो चुके हैं सिंधी अब लावारिस नहीं है। ये सारे लोग सारे नौजवान हमारे बच्चे बुढ़े हमारी बेटियां उनकी वारिस है। इसलिए हम कह रहे हैं कि सिकंदर शाह के को फौरन गिरफ्तार किया जाए जिस तरह अपने साहिवाल वाक़े में रहीम शाह को फौरन गिरफ्तार किया जाए और उसको सजा दी जाए जिस तरह साहिवाल वाक़े में पूरी दुनिया एक हो गई सब एक हो गए। आज इसमें किसी लीडर का किसी भी का भी कोई बयान नजर नहीं आ रहा है।
इसलिए मैं कह रहा हूँ कि हमें किसी की जरूरत नहीं है। हम अब मुस्तैद हो चुके हैं, हम अब उस लायक हैं कि हम अपने जिंदगियों की माल की वारसी कर सकते हैं।